असांजे लाइ लिअव्वलिना व आखिरिना असांजे अॻियुनि जे लाइ बि ईद असांजे पोयनि जे लाइ बि ईद थोरो मुस्लमान तवज्जो कर अल्लाह जे नबी ऐं उन जे उम्मत ते तमाम रहे अल्लाह जी नेमत जो नुज़ूल थे अल्लाह जो नबी फरमाए जे ॾींहं ते अल्लाह जी नेमत जन्नती ताम लॻवा मां अल्लाह जो नबी ईसा रुहुल्लाह को फरमाया त तकून लना ईदन ओ ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे अल्लाह जे नबी असांखे ॿुधाए छॾियो पंहिंजी फतवा में त मां ईसा रुहुल्लाह जो फरमाया त अल्लाह जी नेमत लहे ओ ॾींहुं ईद आहे मां तव्हांखे ॿुधायो त अल्लाह ताला जी ज़ात अॻे ई फरमाए छॾियो आहे त मुंहिंजो मिठो मोहम्मद मीर तव्हांजे लाइ अल्लाह जे तरफ़ां वॾी नेमत आहे जेकॾहिं तमाम लहे अल्लाह जो नबी ईसा ईद करे उन ॾींहं खे जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा मीर अचे असां ईद न मल्हायूं ऐं ॿी ॻाल्हि वॾी त आम आरज़ी नेमत हूंदो आहे ताम अल्लाह जे नबी ताम अल्लाह ते ईद त मल्हाई पर मां तव्हांखे ॿुधायां ताम आरज़ी नेमत आहे अल्लाह जी असां खाधोसीं पेट में वियो टे चारि कलाक असांजी बुख पूरी दफ़ो थी वई उन खां बाद उहो ॿाहिरि निकिरी वेंदो हाणे उहो नेमत न रहंदो नेमत ताम 5-8 कलाक हुआ हाणे जेकॾहिं 5-8 कलाकनि वारी नेमत जे लाइ अल्लाह जो नबी रुहुल्लाह फरमाए जे 8 कलाकनि वारी नेमत जे मिले ओ ॾींहुं मुंहिंजे लाइ ईद जो ॾींहुं आहे हिकिड़ो मोहम्मद मीर जेको दुनिया में बि नेमत उक़बा में बि नेमत क़ब्र ऐं हशर में बि नेमत ऐं जन्नत मिलण ताईं अल्लाह जो महबूब नेमत आहे ऐं 8 कलाकनि वारी नेमत लाइ अल्लाह जो नबी ईद मल्हाए असां दाइमी नेमत मोहम्मद मीर जे अचण ते ईद न मल्हायूं जाता मुसलमान दा ईद मल्हाए भी अल्लाह जे कुरान जो फैसलो आ जाता मुसलमान दा ईद अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण ते मल्हाए भी ऐं उहो ईद तमाम वॾो आज़मत ऐं शान वारो थी विया जाता जेकॾहिं आहे मुंहिंजे पढ़ंदो वेंदुमि मां तफ़सीर में त तफ़सीला ई गुज़री वेंदो मां तव्हांखे वरी ॿिनि हदीसुनि जे तरफ़ आणियां अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बबरकात हिजरत करे मक्के खां मदीने आया जो सुभान अल्लाह महबूब पाण मदीने आया तो यहूदी उते आशूरे जो रोज़ो रखंदा आशूरे जो मुहर्रम अल हराम जो रोज़ो रखंदा अल्लाह जे महबूब फरमायो छो था रखो साईं असांखे अल्लाह ताला जी ज़ात ते फिरऔन खां निजात ॾिनी हरते मूसा खे निजात मिली नील नदी क्रॉस करियो अल्लाह जो वॾो एहसान थियो ज़ुल्म जबर डांड फिरऔन जे बरबरीत खां असां आज़ाद थी वियासीं अल्लाह जो शुक्र था कयूं वॾी नेमत असांखे आज़ादी वारी मिली उन नेमत जो शुक्र कंदे असां रोज़ो रखंदा आहियूं सुभान अल्लाह हाणे मां तव्हां खां थो पुछां तव्हांजो ईमान यकीन महबूब जे मिलाद में आया आहियो कामिल मुकमल मुजाहिदा जेकॾहिं यहूदियुनि जे मथां फिरऔन जी बर्बरियत ख़तम थिए फिरऔन जो ज़ुल्म ख़तम थिए फिरऔन जो ॾाढ ख़तम थिए ऐं यहूदी जेके आहिनि मूसा अलैहिस्सलाम सां गॾु नील नदी क्रॉस करे वञनि उन ॾींहं ते उहे ईद करे ख़ुशी मल्हाइनि त जाइज़ आहे पर जेको महबूब मोहम्मद मीर ज़ुल्म जबर ॾाढ फिरऔनियत खे ख़तम करे जहन्नम में जा कढी असां सभिनी खे जन्नती बणाए छॾई त उन महबूब जे अचण ते ख़ुशी न मल्हाइजे उन महबूब जे अचण ते ईद न मल्हाइजे हाणे यहूदियुनि खे त आर्थिक सुकून मिलियो हो दुनिया जे अंदरि असांखे त दुनिया में बि सुकून मिलंदो आहे क़ब्र में बि इंशाअल्लाह मिलंदो ऐं हशर में बि मिलंदो अरे आर्थिक सुकून वारा ईदूं कंदा वतन ऐं असां वरी दलील ॻोल्हींदा वठूं त यार दलील खपे असांखे मुजाहिदा मुस्लमान बा सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत हिकिड़ो यहूदी आयो अर्ज़ कई साईं क़िबला तव्हांजे क़ुरान में हिकिड़ी आयत अहिड़ी आहे जेकॾहिं असांजे लहे आहे असांजी क़ौत में हुजे हा त असां उन जे
سبحان اللہ۔ سیدنا فاروق اعظم رضی اللہ تعالیٰ عنہ فرماتا ہے تھوڑا توجہ سے جن نیت وہ آیت لکھی ہوئی ان نیت اساں مسلمانن دے لائے دعا عید ہوئی سبحان اللہ۔ اور یہ تو سائیں عید ہوئی آیا کہ خدایو کی دعا تو ساتھ میں تو عید ہے پر سیدنا فاروق اعظم رضی اللہ عنہ فرمایا جن نیت وہ آیت نازل تھی ان نیت اساں جو عید ہوئی ایک یوم عرفہ عید جو دیا جو جمعے جو عید جو دیا آیت کیڑی اللہ تعالیٰ نے سورۃ مائدہ میں ارشاد فرمایا الیوم اکملت لکم دینکم واتممت علیکم نعمتی ورضیت لکم الاسلام دینا۔ اللہ تعالیٰ نے ذات محبوب محمد امیر کے صدقے منجے دین اسلام سانگے مکمل کرے جنو یہودی کو چوے تحیٰ آیت اساں دے گئے ہاں اساں عید منائیوں ہاں فاروق اعظم فرمائیو جے نیت لکھیا اور نبی اساں بعید ہوئیو آئے یہودی جے سین کے کس اے پانچے ایمان دے کو گر جائے یہودی چلے تو آیت لہے آیت لہے اساں انہی عید منائیو آئے ہکری آیت جے لہن تے عید بھی ملائے جے کرے پورو قرآن لہے تکے بھی نمجی عید ہوگی اور جے کرے وہ پورو قرآن آمنہ جے لالت لہے محبوب محمد امیر تے نازل تھے محبوب جے اچن تے کے عید بنی عید ملائے مجاتا آیت لہے تے عید ملائے آیت جنہیں اچھے انچے اچھنے دلی دل بلائے پانچے ایمان کو ہر کو پوچھے نگے جی مطا فتوہ لگنی نگے جی کو برو بھلو چیبو رگے ماں کہاں تے فیصلو چھریدو اگتے ہم تو بھونا بیو قرآن جی آیت لہے عید ملائے جے اے پورو قرآن مصطفیٰ میر جی مطا لے ان مصطفیٰ میر جی اچھنے دے عید نہ ملائے جے ایک دی حدیث سے آسکتا جی بس ابو داؤد شریف کی حدیث مبارکہ سیدنا اوس بن اوس رضی اللہ تعالی عنہ کا روایت ہے اللہ جی موجود دانا یا قیوب رحمت للعالمین محبوب فرمایو جمعے جو دین سید الایام یعنی دین جو سردار جمعے جو دین جو سردار تھوڑا توجہ سان انشاءاللہ تعالی تانجے سینے میں جگہ عشق محبت والی دین گوا شامل ہوا یا وحید روشن تھی ہوتی جمعے جو دین محبوب فرمایو دین جو سردار چھاجے کرے سرداری ملے سے انجے کرے تکین نبی میں محبوب فرمایو وعد فی خلق آدم کی نبیت آدم جاؤ آدم جاؤ جمعے کے سرداری دی یا ابو داؤد شریف سے روایت ہے اور اسے آستا جو کتابہ ابن ماجہ اللہ جی محبوب فرمایو جمعے جو دی تمام جلا عید جو دی سیدنا عبداللہ بن عباس میں روایت ہے سے آستا جو کتابہ ابن ماجہ ان میں روایت ہے محبوب فرمایو اکڑے پاس اللہ جی نبی فرمایو جمعے جو دین جو سردار چھاجے کرے سبب محبوب بدایو سبب یہ وعد جمعے جو آدم لاؤ کئی باری سیدنا آدم نے جمن جے کرے باری عید جو دین کو چھو ویو آنی باندے ایمان کو چھو تاکہ پر حدیثوں سے آسکتا جو بدھائن ماں سیدنا آدم جمعے اللہ جو نبی سیدنا آدم علیہ نبینا علیہ السلام پانا جمن تھا اور نبی کے سید العیان کو چھو تو ونے پیو اور نبی کے عید کو چھو تو ونے پیو اور جے کرے آدم جمعے عید تھی سگے تو پیو وہ جے نیت آدم جو بن نبی ای نبی جن جو سردار محبوب محمد مختار جمعی چھاو عید نتو تھی سگے سیدنا آدم اچے تو عید وا اے سیدنا آدم یہ خطاب اللہ ہے محمد میر جے صدقے معافو فرمائی سیدنا آدم جو بن ایرو مصطفیٰ میر جے صدقے پٹے محبوب اچے اسا عید منائے اور اعتراض بیٹھے وہ مجاہدہ مسلمان تھا اعتراض آش نہ کندو پرمان اعتراض نہ کندو مانا کہ اللہ جو قرآن
मनाइण मुस्तफा जी सुन्नत आहे सहाबा जी सुन्नत आहे अहल बैत अतहार जी सुन्नत आहे पर मां तव्हांखे ॿ हवाला ॿियनि जे किताबनि मां ॾींदुमि बसि ॿुधो आहे सल्लल्लाहु अलैहि असांजो अक़ीदो बिया मां तव्हांखे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में ॿुधायमि त महबूब मोहम्मद मीर जहिड़ी आयो ॾोॾी ईद बा ख़ुशी जो ॾींहुं आहे ईद मल्हाइबी मिलाद मल्हाइबो पर पैगंबर जो वॾो मौलवी आहे हिकिड़ो रशीद अहमद गंगोही उनजो हिकिड़ो किताबु आहे जंहिंजो नालो आहे शिफाउल मसाइल उन शिफाउल मसाइल में रशीद अहमद गंगोही एॾी न प्यारी ॻाल्हि कई आहे मां थो चवां या ठही पवंदो रूह ठही पवंदो छाजे लाइ पाण त हूअं ई मञूं था लेकिन ॼाण बि को साॻी ॻाल्हि कंदा त दिलि खे सुकून अची वेंदो आहे शिफाउल मसाइल जे रशीद अहमद गंगोही चवे थो लिखे थो पियो त अल्लाह जे महबूब अलैहि सलातो सलाम जो मिलाद मल्हाइण महबूब अलैहि सलातो सलाम जो ज़िक्र ख़ैर करण सभिनी ख़ुशियुनि मां वरी ख़ुशी ऐं ख़ुशि नसीबी आहे जेकॾहिं ग़ैर मञे त महबूब जो मिलाद मल्हाइण ख़ुशि नसीबी आहे मुंहिंजा त मुस्लमान भाउ को यकीन न हुआ ख़ुशि नसीबी आहे उन खां अलावा मूं वटि किताब बिवान साॻे मौलवी जो फतवा रशीद जी आहे हिकिड़ो वॾो मशहूरु मुंहिंजो किताबु आहे हुन में ॿियूं घणियूं ॻाल्हियूं त लिखियल आहिनि गंग जो जो जाम लिखियल आहे हुन में पर वरी किथे किथे हक़ ऐं सच जी ॻाल्हि लिखी वियो आहे टिनि जॻहुनि ते 240 41 42 टिनि सिफ़नि ते हुन महबूब अलैहि सलातो सलाम जे मिलाद जे बारे में लिखियो आहे जेकॾहिं बिदअत खां ऐं गैर शरई कमनि खां ख़ाली हुजे तो महबूब जो मिलाद मल्हाइण जाइज़ आहे हिते बारे को बिदअत को कम आहे न को बुरो कम आहे न को हिते गैर शरई कम आहे सफ़ा निचुक जो शरई कम आहे अल्लाह जे घर में वेठा आहियूं सभु ख़ुशियूं सां वेठा आहियूं तक़रीबन सभिनी जा मथां ढकिया पिया आहिनि ऐं सभु अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जी सिफ़त ऐं सनात ॿुधाए रहिया सॼो शरई कम आहे न असां त हूअं ई मञूं था पर ॿिया बि मञनि था पिया त जेकॾहिं गैर शरई या बिदअत वारो को कमु न हुजे उहा महफ़िल निज मुस्तफा मीर जे ज़िक्र जी हुजे त फतवा रशीदिया वारो लिखे थो त तॾहिं बि मिलाद जाइज़ आहे हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे आख़िर में महबूब जे मिलाद करण जी केॾी फज़ीलत आहे ॿुधायां इंशाअल्लाह ताला उहो सॼे